The word taxonomy is taken from two words. Taxis means classification, nomia means naming. टेक्सोनॉमी ॿिनि लफ़्ज़नि जो मेड़ आहे. टैक्सिस माना क्लासिफिकेशन याने दर्जाबंदी करणु, नोमिया माना नालो ॾियणु याने नाला रखणु. टेक्सानॉमी में हिकु त जानदारनि जी हिकु जहिड़ियुनि ख़ासियतुनि जे बुनियाद ते दर्जाबंदी ऐं क्लासिफिकेशन थींदी आहे. ॿियो वरी उन्हनि खे साइंसी नाला ॾिना वेंदा आहिनि. टेक्सोनॉमी इज़ अ साइंस ऑफ क्लासिफिकेशन एंड नेमिंग टू द ऑर्गेनिज़म्स. टेक्सानॉमी बायोलॉजी जी उहा शाख आहे जंहिंमें असां जानदारनि जी हिकु जहिड़ी ख़ासियतुनि जे बुनियाद ते दर्जाबंदी कंदा आहियूं ऐं उन्हनि खे असां साइंसी नाला ॾींदा आहियूं. क्लासिफिकेशन मीन्स डिवाइडिंग ऑर्गेनिज़म्स इनटू ग्रुप्स. क्लासिफिकेशन जो मतिलबु जानदारनि खे ग्रुपनि में विरहाइण जो अमल. सिस्टमेटिक में हिकु त जानदारनि जे फ़र्क़नि ऐं उन्हनि जी हिकु जहिड़नि जी स्टडी थींदी आहे. ॿियो उन्हनि जो इर्तिक़ाई जेको लाॻापो आहे उन बाबति स्टडी थींदी आहे. Systematic deals with the diversity and evolutionary relationship of the organism to each other.